अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिहि वस्सलातु अला नबिय्यिहि वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानिय लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़व उज़्म नुज़व लहु वला जज़ब वस्फ़ाई बकाब बैत ख़स्म लहु व नशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिकु फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रकु बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल सुम्मा नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनायति वल अमानति वल इमामा अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अरफ़अना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लहु सुम्मा नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना हुव उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वअन अब्दिल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा क़ाल कुन्ना जुलूसन इंद रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुब्बिब इलय्य मिनद्दुनिया सलास अत्तीब वन्निसा व क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह फ़क़ाम अबू बकर रज़ियल्लाहु तआला अन्हु फ़क़ाल सदक़्त या रसूलल्लाह हुब्बिब इलय्य मिनद्दुनिया सलासुन अन्नज़्रु इला वजहि रसूलिल्लाह
व अन यकून बिनती फी बैत रसूलिल्लाह व अन यकून इन्फाक माली अला रसूलिल्लाह। फ़क़ाम उमर फ़क़ाल सदक़त या अबा बकर व हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अल अम्रु बिल मारूफ वन्नहयु अनिल मुनकर वस्सौबुल खलक़। फ़क़ाम उस्मान फ़क़ाल सदक़त या उमर हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन इश्बाउल जीआन व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। फ़क़ाम अली फ़क़ाल सदक़त या उस्मान हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अज़्ज़रबु बिस्सैफ वस्सौमु फिस्सैफ वल खिदमतु लिज़्ज़यीफ। फ़बैनमा हुम कज़ालिक इज़ जाअ जिब्रील अलैहिस्सलाम फ़क़ाल सदक़्तुम हुब्बिब इलय्य मिन अहलिद दुनिया सलासुन इरशादुज़्ज़ालीन व मुवानसतुल गुरबाइल क़ानितीन व मुआवनतु अहलिल इयालिल मुअसिरीन। वक़ाल अबू हनीफ़त रहिमहुल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अश्शुग़्लु बिज़िक्रिल्लाह वत्तवक्कुलु अलल्लाह व तिलावतु किताबिल्लाह। वक़ाल अल इमाम मालिक रहिमहुल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अल मुजावरतु बिरौज़ति रसूलिल्लाह। तो सुभान अल्लाह नबी साईं जी हदीस तो पढ़ा डाना सुभान अल्लाह। अल मुजावरतु बिरौज़ति रसूलिल्लाह वल मुदारसतु बिहदीस रसूलिल्लाह वद्दफ़्नु फ़ी बल्दति रसूलिल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला हुब्बिब इलय्य मिन इबादी सलासु ख़िसालिन अल बुकाउ इंदन निदामा वस्सब्रु इंदल फ़ाक़ा व बज़्लुल इस्तिताअति। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबई आशिक रसूल सहाबा अहल बैत जा गुलाम सोने हुसैन साईं जे नाने जे मथों ॾाढा जागी करे सलाह शरीफ भी पढ़ो जिनके हिन कुरान जो अदब आ आले रसूल जो अदब आ थोरो अॻिते भी सुरीअ जो जेके निंड पिया आहिनि इन्हनि खे भी उथायो त बस शाह साहब हिकिड़ी हदीस ते वाइज़ कंदो अधु मुने कलाक जे अंदर दुआ थींदी दुआ जी महरूमीअ खां को रहिजी न वञे। इन दोस्तनि खे निंड वारनि खे उथायो छो त राति जा तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह 3 थी चुका आहिनि। राति जो पोयों पहर आहे। अल्लाह जी रहमत दुनिया जे आसमान ते लही आई आहे। सिज लथे खां वठी हज़रत साईं जन जो ही जलसो जारी रहियो आहे। काफ़ी ट्रेपारी खां वठी अल्हम्दुलिल्लाह असर खां वठी करे उलमा कराम जो वाइज़ ॿुधो अथव नात ख़ाननि अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना कई आहे। हींअर क़बूलियत जो टाइम आहे। रब जी रहमत खे जोश आहे छो त हदीस में ईंदो आहे त राति जे पोएं पहर में अल्लाह साईं दुनिया जे आसमान ते लही ईंदो आहे। रब चवंदो आहे उथो मुंहिंजा बाना मां घुरो त मां बख़्शे छॾियांव। बे औलाद वारो मां दुआ घुरो त मां औलाद ॾेई छॾियांव। बेरोज़गारो मां रब पाण आयो आहियां तव्हां ॾे ऐलान थो कयां उथो मां दुआ घुरो त रोज़ीअ जा दर खोले ॾियांव। ओ जेके परेशान आयो किन जा कोर्टुनि में केसनि किन जा घरनि में परेशानियूं किन खे न्याणियुनि जूं परेशानियूं जेके भी परेशानियूं अथव राति जो 3 बजे खां पोइ मां रब पाण थो चवां अचो मां दुआ घुरो सभिनी परेशानियुनि खे ख़त्म करण वारो मां अल्लाह आहियां। हिकु दफ़ो ॿीहर ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस चौधारी सहाबा वेठान मुझो महबूब साईं सहाबा जे विच में इए थो चमके जिया रात जो सतारन जे विच में चोॾींहं जो चंड चमकंदो आ। हज़रत साईं अल्लामा मौलाना गुलाम मुस्तफ़ा साहब उलमा जे लाइ स्टेज तैयार कराई। असां बुखारी सैयदन के कुर्सी रखी ॾिनई। जॾहिं मदीने में जलसो थींदो
न लाउडा न स्टेज हुई। साहबा 70,000 साहबा मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाइज़ में वेहंदा। साहबा बादब हुया, बेअदब ना, जेके जाते जगह मिलंदी उते वेही रहंदा। के साहबा कद जा वॾा, के कद जा नंढा। हर एक जी दिल चवंदी त असां घर छॾे आयासे, ओताकू छॾे आयासे, यारनि जूं महफ़िलूं छॾे आयासे। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयूं त अखियुनि जी नज़र भी वधी वञे। पो अल्लाह ताला ज़मीन खे चवंदो, मदीने जी ज़मीन, मस्जिद नबवी जी ज़मीन, तूं मथे थी वञ त मुंहिंजो सोहणो वज़ुहा जे चेहरे वारो मथे थी वञे। ज़मीन मथे थी वेंदी त साईं जन भी मथे थी वेंदा। 70,000 साहबा हिकड़ी मजलिस में महबूब जो दीदार कंदा हा। वाह जो अजीब मंजर हो। साहबा जी मजलिस में हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु थो रिवायत करे, फरमाए त मजलिस हले पई। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ दुनिया वारो, हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन। अचो त मां लोलाक जो सरदार तव्हां खे ॿुधायां त दुनिया में मां मुस्तफ़ा करीम खे 3 शयूं ॾाढियूं पसंदि अथव। को यार जी पसंद ॿुधंदो आहे, को दोस्त जी पसंद, को मुर्शिद जी पसंद, को उस्ताद जी पसंद। अच त मां निंड फिटाए तो के ॿिन्ही जहाननि जे सरदार जी पसंद ॿुधायां। जेके जागो था ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह, माशाअल्लाह। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया में मांखे 3 शयूं पसंद। नंबर पहिरों फरमाए अतीब, मां रसूलुल्लाह के खुशबू पसंद। तव्हां सां भी जलसन में स्टालन जे तो खरीद कंदाऊं, अतर अंबर खुशबू बुजुर्गन के आलिमन के तोहफे में भी दींदाऊं। हिय खुशबू 5 मिनट हले, 10 मिनट हले, कलाक हले, अध कलाक हले। पर सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए, असां सहाबा जॾहिं जुमे जे ॾींहुं नवां कपिड़ा पाईंदासे, ईद जे ॾींहुं नवां कपिड़ा पाईंदासे, दोस्तनि जी दावतुनि में नवां कपिड़ा पाईंदासे, त असां सहाबा पंहिंजे कपिड़नि खे ॿियो को अतर अंबर खुशबू न हणंदासे। असां वटि महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो पघर मौजूद हूंदो। कपा में बोड़े साईं जन जे पघर के पंहिंजे कपड़न के हणंदासे। अल्लाह जो कसम आहे, जेसी ताईं असांजो कपड़ो ॻरी फाटी ख़त्म न थिए, तेसी ताईं असांजे कपड़न मां मिठे मोहम्मद जे पघर जी खुशबू न वेंदी। साईं जन खे खुशबू पसंद हुई। अॻिते फरमाए ॿी पसंद महबूब जी, फरमाए वन निसा, मां रसूलुल्लाह खे पंहिंजूं घर वारियूं पसंद आहिनि। तव्हांखे बि पंहिंजो घर वारो प्यारी। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 शादियूं कयूं। कुरान असांखे 4 शादियुनि जी मोकल थो ॾे। कादियानी गुस्ताखन यहूद नसारन असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ बकवास कई। ॾिसो कुरान तो चवे त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। कुरान में रब तो फरमाए सूरत निसा में 2 निकाह कयो, 3 कयो, 4 कयो। पर फरमाए फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिद, जेकरे इंसाफ जो भो आ, खतरो आ त घर वारनि में इंसाफ न करे सघंदुम त पोइ हिकड़ी खोड़ अथव। साईं अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह चवंदो, जवान आ त 2 शादियूं करे न त भाड़े जे लाइ हिकड़ी काफ़ी आहे। चांडियो साहब 2 शादियूं उहो करे जेको मुंहुं ॾेई सघे। हाणे बि जिन कयूं उन में बि 2 हथ खणी चवंदा साईं तो भाण न कजो बि शादी। न को हाल वाल वठो जिन 2 शादी कयूं। हदीस में अचे थो जेको घर वारनि में इंसाफ नथो करे, क़यामत जे ॾींहुं कब्र में उथंदो त इन जे जिस्म जे हिकिड़े पासे ते गोश्त ई न हूंदो। दुआ कयो त अल्लाह ताला घर वारनि में इंसाफ करण जी तौफ़ीक़ बख़्शे। इंसाफ कयो त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो। मुड़स वॾो हुजे, घरवारी नंढी हुजे, घर कीअं हलाइबो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां सिखो।
मुर्स नंढो हुजे कुंवार वडी हुजे घर कीअं आबाद कबो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत को सिखो। दुनिया में हसीनन में आसन केरा मिठो मोहम्मद वा शरीफन में अशरफ मिठो मोहम्मद वा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर पो भी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जरे पेरी शादी थी त मुझे महबूब साईं जी उम्र मुबारक हुई 25 साल। जै कुंवार सा मुझे साईं जो निकाह थियो उन जो नालो वा बीबी खदीजतुल कुबरा। उन साईं जी उम्र हुई 40 साल। घणा साल गलाइंदा हालो त निंड बि फिटे 40 साल। या अल्लाह गाल समझ में नथी अचे हेडो हसीनन में आसन वज़ुहा जे चेहरे वारो रब उन महबूब साईं के पेरी घरवारी कुंवार एड़ी थो दे जेका बेवा है। 40 साल की उम्र वारी औरत सा नबी साईं जो रब पेरो निकाह थो कराए। रब साईं तो फरमाए उम्मत मोहम्मदिया के सबक थो दिया। दुनिया वारो ता एडा सोना ना आयो जेडो महबूब मुस्तफा सोनो आ। वो भी सोने नबी के मां अल्लाह पेरी घरवारी 40 साल की उम्र वारी थो दिया। यो सबक आ ता के ताजे घरन में बेवा औरतूं मौजूद होंदियूं मुतल्लका तलाक ॾिनल औरतूं नौजवान मौजूद होंदियूं। किंजा मुड़स वफ़ात करे विया किंजा मुड़स शहीद थी विया किंजा घर न हली सघिया जल्दीअ में तलाक अची वई। उन न्याणी जी जिंदगी न विञाइजो उन्हनि खे घर न विहारजो छो त तव्हां एॾा सोना न आहियो मिठो मोहम्मद सोनो आहे। पोइ बि सोने नबीअ खे मां अल्लाह पेरी कुंवार 40 साल जी उम्र जी ॾिनी त जीअं तव्हां बेवा औरतुनि खे तलाक ॾिनल औरतुनि खे बि तव्हां ज़िंदगी न विञायो उन्हनि जा बि किथे न किथे निकाह करे शादी कराए उन्हनि जी ज़िंदगी आबाद कयो। मुड़स वॾो हुजे कुंवार नंढी हुजे घर कीअं हलाइबो महबूब खां सिखो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका आखिरी शादी कई त साईं जन जी उम्र हुई 52 साल। 52 साल जी हुजूर आखिरी निकाह कई। जै कुंवार सा रब निकाह थो कराए उहा सिद्दीक जी न्याणी आहे अम्मा बीबी आयशा। आयशा भी आयशा जंहिंजे घर में जिब्रील भी अल्लाह जो कुरान खणी ईंदो जेॾे रब साईं सलाम मोकिलींदो जेॾे रब सलाम मोकिले। 9 सालनि जी कुंवारी औरत सां हुजूर जो निकाह थो थिए। हाणे पंहिंजी दिलि ते हथ रखो 52 साल जो पुराणो कोड़ो के 9 सालनि जी छोकिरीअ सां निकाह करे घर हलाए हली सघे पर जे घर हलाइणो थी त मुस्तफा खां सिखो। साईं जन जॾहिं बि घर ईंदा त बीबी आयशा के नालो खणी सॾु न कंदा। हेॾे ख्याल कर साईं जन हीअं चवंदा ओ मुंहिंजी सिद्दीका हेॾे नालो आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमेरा। वरी प्यार एॾो जो मुंहिंजो साईं तो फरमाए सिद्दीका पाणी त खणी आ। अम्मा आयशा पानी खणी अचे मुझो महबूब तो फरमाए आयशा अवल तू पी त पोइ मां मोहम्मद पिया। अम्मा आयशा चेती साईं दुनिया सिकंदी आ त मुस्तफा जी ओभर पियो। फरमायो मांखे तू एडी प्यारी आ मां रसूल के घर वारियूं एडियूं प्यारियूं जो मां मुस्तफा सिकां तो त मां घर वारियुनि जी ओभर पिया। हिते भी कोई जवान वेठो आ जेको हथ खणी ॿुधाए त मां भी घर वारी जी ओभर पिया। माशाअल्लाह एक तो साईं गुलाम प्यार साईं दे खलक वदिया पर नाला अल्लाह एड़ो प्यार त रब दे न सही। घरवारी जी ओभर पियण भी मिठे मोहम्मद जी सुन्नत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा साईं दी चवे साईं तवां पियो ना आयशा हुकुम त अदब खो मथे आ सिद्दीका पानी पीतो ऐं तवां भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओभर नसीब कंदो नथा गालायो। अब खपेव नबी साईं जी ओभर सोलो तरीक़ो तव जंहिंजी दिल चवे त मां ॿिन्ही जहाननि जे सरदार जी ओभर पिया। यारो को मुर्शिद जी ओभर ला सिके को सैयद जी ओभर ला सिके को शेखुल हदीस जी ओभर जे ला सिके। और मां इन नूर शाह भिट ते
हज़रत सईद गुलाम मुस्तफ़ा साहब जे सालाना इज्तिमा में आयल कॉन्फ्रेंस में नौजवानन दोस्तन जमातिन के बुधाया तो जंहिंजी दिल चवे त असां मदीने वारे साईं जी ओभर पियूं त पोइ तव्हां ज़मज़म जो पानी पीअंदा कयो छो त ज़मज़म जो पानी मुझे साईं पान पी करे साहबा के फरमाइन के खूह में हारियो साईं तवां जी ओभर असां साहबा पियूं फरमा तवां नसीब कई आहे अज मां मोहम्मद पाक के पंहिंजा उहे भाइर उम्मती याद था अचनि जेके मुंहिंजो दीदार भी न कंदा त बि घर वेठे मूं ते कलमो पढ़ंदा ला इलाहा पढ़ कलमो त मरण महिल नसीब थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझी दिल थी चाहे उहे ज़मज़म जो पानी पियंदा त फ़ख्र करे चवंदा असां रसूलुल्लाह जी ओभर पीती से अम्मा आयशा पानी पीतो मुझे साईं फरमा आयशा मुखे थाव दे हेरे तक जाए घरवारी सा प्यार अम्मा आयशा के मुझो साईं तो फरमा आयशा बुधा इन थाव में किथे चप रखिया थी मां मोहम्मद भी उते चप रखी पानी जाते तू जा चप उते मां रसूलुल्लाह जा चप दुख जी गाल एड़ी आयशा के ता घट वथा गालायो अम्मा आयशा मोमिनन जी अमड़ थव हुजूर के घर वारन सा प्यार होयो 3 नंबर ते मुझे साईं फरमायो व कुर्रत आईनी फी सलात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी की पसंद तो बताया साईं फरमाया 3 नंबर ते मां रसूलुल्लाह के इया शे पसंद आत मां मोहम्मद पाक जी अखिन जो ठार नमाज तव असां वट मानू निभागा जेरे नमाज नथा पढ़न हदीस में कहो त हजरत मूसा अलैहि सलाम अल्लाह से ये अर्ज कयो कब्र में या अल्लाह मां मूसा नबी जी दिल थी चवई त क़यामत परे आ अलाए कदे ईंदी रब मां मूसा नबी के तौफीक दे त मां कब्र में भी नमाज पढ़दो रहा इने के चो हल नमाज ते से दुआ कजे या दुआ लगंदी बबलो बाईपास ते को मानू वेठो होजे पुछा करे काडे थो वने ते शाह साहब मांगे लाहौर वणो आ अब हे त अल मदीना कोच में वेठो आयो त कराची तो वने सैयद दुआ कजे पुजी वेंदा से ओचतो यो कराची को लाहौर वापस मोटी हजरत सैयद हाले दीवारा अब्दुल समद साहब दामत बरकातुल आलिया फरमाइंदा त बेनमाज़ी के मुर्शिद जी दुआ भी न लगे साडा 500 दफा अल्लाह से कुरान में नमाज जो हुक्म कियो बेनमाज़ी ते जेकरे करे ओचतो मौत थी वेस न त नमाज न पढ़न जे करे या कपड़ा पलीत हुंदस या जान पलीत हुंदस मता क़यामत दी खुदा पलीतन सा गड उतारे पर नमाज जी बरकत सा यो फायदो थी त फजर का पो ज़ुहर पढ़नी आ ज़ुहर का पो असर पो मगरिब पो इशा ज़ाहिर गाला जिते भी हुंदो त यो कपड़ा भी पाक रखंदो जिस्म भी पाक रखंदो ओचतो एक्सीडेंट थी पियो या शहीद थी वियो या मौत अची वियो त इंशाअल्लाह नमाज जी बरकत सा अल्लाह इन के पाकन सा गडो थारींदो रब त आसानी कई आ मोहम्मदी शरीयत में जे भी न तो पढ़ी सके त वेही पढ़ तब कबूल आ वेही न तो पढ़ी सके त सुनी करे पढ़ इशारे सा तब कबूल आ सुमी न तो पढ़ी सके त विहारन जी टेक दई इशारन ते पढ़ मां खुदा तब कबूल कंदो मां साईं मां खजन जे बागन जो कम तो हले साईं कणक जो लाभ तो हले साईं थ्रेशर तो हले सारिन जी बटाइया से मां किए नमाज पढ़ा रब तो चे घबराए छो तो भली जमीन ते वे मस्जिद परे आ न तो अची सके मिठे मोहम्मद जो उम्मतिया मोहम्मदी शरीयत में मां अल्लाह इन उम्मत सा मेहरबानी कईया व जुइलत इलल अर्द मसाजिदा रूए जमीन मां नबी से जी उम्मत के मस्जिद करे दुनिया पाक मुसल्लो विशाए रुमाल विशाए भली खूत ही नमाज पढ़ो एड़ी कबूल कंदो मां जण मस्जिद में पढ़ी जाए पढ़ त सही हो न नखरा त न कर न वरी तो चे साईं शाह साहब मां किए नमाज पढ़ा कराची तो वना ड्राइवर ने भागो आ कोच वारो भी ही न तो वो भी शरीयत में आसानी आ रब तो फरमाए वुजू करे पांजी सीट ते वे भली कराची वन पांजा कारोबार करे ड्राइवर गाड़ी न प्यारे तो न प्यारे तू वुजू सा सीट ते वेई हलंदे कोच में नमाज जी नियत करे कुर्सी ते वेई सीट ते वेई पढ़ मां खुदा तब कबूल कंदो
एकड़ो तो चे साईं मां रेल में वञा तो रेल कदी ओभर कदी ओला रेल जो मुंह कदी उत्तर कदी दखण साईं काबे जी खबर नथी पवे कीअं नमाज पढ़ा रब तो फरमाए घबराए न ऐनमा तुवल्लू फसम्मा वजहुल्लाह जादे तुझो मुंह ओदे मां अल्लाह जी जात भली रेल में जादे मुंह करे नमाज पढ़ मां खुदा कबूल कंदो एकड़ो वरी चवे तो साईं मुखे नक मो रत थी अचे नक हीर जो मरीज़ा या साईं मां सलसल बोल जो मरीज़ा पेशाब जा कतरा नथा बियल शरीयत मोहम्मदी चवे थी घबराए न भली मस्जिद में अच 5 मिनट पया हुजन कपड़ो पाक करे नक साफ करे वुजू करे नियत बधी नमाज शुरू कर तोखे शरीयत माजूर क्यों वा भली नमाज में रत हलई कतरा हलनी तुझी नमाज मां खुदा वट कबूल आ एडी अल्लाह से आसानी कई पो भी निभागो नमाज दे वेजो नहीं वो बरकत कादो अचे पो वेठो मौलवी के चोंदो साईं बीमार में बीमारी आ व्यापार में बरकत नाई अल्लाह से तो फरमाए मां 5 दफा सदु कयो मैं मुझे दर ते ना है तो कादो बरकत अचे अचो तवज्जो क्यों मां हदीस के पूरो कंदो वना तो दुआ घुरऊं सैयदना अबू बकर सिद्दीक उठी बीठो फकाम अबू बकर सुभान अल्लाह चो रज़ी अल्लाह अन्हु फकाल सदक़त या रसूल अल्लाह सिद्दीक तो चे ओ अल्लाह जा रसूल तवा सच चयो हुब्बी बैलय मिन दुनिया सलासुन मा अबू बकर के भी 3 शयूं पसंद बुधाया सिद्दीक जी पसंद या थकिया हो तो दुआ जा हथ खणा हलो हलो सिद्दीक जी पसंद अन नज़र इला वजह रसूलिल्लाह सोना चेहरो मां सोना अखिन जी नजर मां सिद्दीक जी हुजे चेहरो मुस्तफा जो हुजे रुगो तकींदो रहा त मां सिद्दीक जो अखियूं ठरी पवन इन दीदार में भी मजो आ छो त हदीस में अचे तो इशा जी नमाज का पो मदीने जी मस्जिद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी वेठा सोनो उमर भी वेठो सिद्दीक साईं घर वयो साहबा सब घर वया थोड़ी देर का पो वरी सिद्दीक साईं मोटी आयो साईं जन के हथ दिने अस्सलाम वालेकुम साईं जन फरमा वालेकुम अस्सलाम सिद्दीक जा हथ महबूब जे हथन में महबूब जा हथ सिद्दीक में न सोनो थो गालाए न सिद्दीक तो गालाए रुगो एक बे जो दीदार था कर थोड़ी देर गुजरी 5 मिनटन का बो सिद्दीक भी वयो सोनो उमर वेझो आयो साईं मां अजीब मंजर डिठो वा साईं इजाजत हुजे त पुछा साईं जन इजाजत दिनी साईं सिद्दीक तवा सा हथ मिलायो हालांकि नमाज पढ़ी से साईं घर वयो वरी मोटी आयो तवा भी हथ दिनो रुगो दीदार कयो शा मंजरो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर सिद्दीक जो केड़ियों गालियों थो करे दुनिया जा मुसलमान माना घर वींदा नमाज पढ़ी वो घर वारन के चोंदा मानी दियो वो भाजी न हुंदी आ मानी न हुंदी आ त तू असा चोंदा मामे जे घरों वठी चो चाचे जे घरों वठी चो मासी जे घरों वठी चो सिद्दीक जरे घर वींदो आ घर वारा चोंदा सिद्दीक मानी कोने खाइण जे ला कुछ भी नाहे सिद्दीक साईं अबू बकर इए न चोंदो आ त माइटन को वठी चो चाचे जे घरों बाबे जे घरों बेन जे घरों ना 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 सिद्दीक के भूख लगंदी आ मां मुस्तफा जे दर ते इंदो आ हथ दई मुंजो दीदार कंदो आ त सिद्दीक जी भूख भी लही वेंदी आ उन भी लही वेंदी आ बी केड़ी शे प्यारी आ व अयकून बिनती फी बैत रसूलिल्लाह सोना मां के हिय शे प्यारी आ सिद्दीक के न्याणी मुजी हुजे घोट मिठो मोहम्मद थे टी केड़ी शे प्यारी आ इन्फाक माली अला रसूलिल्लाह माल सिद्दीक जो हुजे घोर कंदो वना मिठे मोहम्मद जे दीन तदी त कैसा भी अध माल खणी आया के 300 खणी आया सिद्दीक वाहिद साहबी आ जेको सजे घर के बुहारी नहीं आया तू त जलसे में सही गुलाम मुस्तफा ला सोचींदो आ न त नीरो नोट ॾिया या साओ नोट ॾिया या गाड़ो दीदो आ भी सोचींदो आ पर साहबा त हुजूर जे मथों दीन जे इस्तिकामत जे लाइ अल्लाह अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज करण लाइ साहबा घरन के भी बुहारी ॾेई आया हजरत उस्मान त 900 उठ दिना नाडू अरणा मन हिन दौर जा 18 करोड़ हजरत उस्मान नबी से के हिकड़ी जाय ते चंदो दिनो आ अल्लाह अकबर वरी मुझे सोने सिद्दीक 3 गालियों पूरी कयूं पसंद त फकाम उमर सोनो उमर उठी बीठो
हलूं अॻिते फ़क़ाल सदक़त या अबा बकर ओ अबू बकर सच चयो थी हुब्बी इलैया मिन दुनिया सलासुल मां उमर खे बि टे शयूं प्यारियूं थी साहबा सब इन मंदिर के दिसन था बुधन था तो हजरत उमर जी पसंद बुधूं केड़ी आ नंबर पेरो हजरत उमर तो चे अल अम्र बिल मारूफ नेकी जो हुकुम कंदो जलाली साहब यो सुनो उमर जे तलवार को मुनाफिक जी रत निकरी वेंदी है मुनाफिक डुजी पवंदो हो उमर जी तलवार दिसी शैतान वा घिटी छडे वेंदो ऐ बी केड़ी शे प्यारी आ वन्नहयु अनिल मुनकर मां उमर पान भी बुराई को परे था बियन के भी बुराई को बचाया इयो ही त इन उम्मत जो इयो ही त तबलीग जो हिस्सो वा कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर तवा भली उम्मत आयो जो तबलीग जमा जो कम कंदा हो पान भी नेकी ते बियन के भी नेकी दसो पान भी गुनाह को परे बियन के भी गुनाह को बचाइंदा हो टी शे केड़ी प्यारी आ मां उमर फारूक के वसौबुल खलको कपड़ा भली पुराना होजन पर सादा होजन साफ होजन पाक होजन मां उमर के नओ कपड़ो पसंद ना है दिल चौंदी आ नवा कपड़ा होजन त गरीबन के जा मिस्कीनन के जा फकाम उस्मान सुभान अल्लाह ओ के उठी बीठो हजरत उस्मान फकाल सदक़त या उमर उमर सच चयो थी मां हुब्बी इलैया मिन दुनिया सलासुल ओ सहाबियो ओ मुजा महबूब सोना मां उस्मान के भी टे शयूं पसंद थी बुधाया सोने उस्मान जी पसंद नंबर पेरो फरमाया इशबाउल जियान मां उस्मान जी दिल चौंदी आ त मां बुखायलन के मानी खाराया बुखायलन के ढो कराया खबर तव जेको पांजे घर मो बुखायलन के मानी खाराइंदो आ न इयो सखी आ वडो इने जे घर में कदे अन्न न खुटंदो आ फाको न ईंदो आ व किस्वतुल उरयान मां उस्मान के सोना हिय शे भी पसंद आ त मां नंगन जा कपड़ा ढकाया अल्लाह अकबर टी व तिलावतुल कुरान मां उस्मान के इयो भी पसंद आ त कुरान जी तिलावत घणी असा जो हाली वालो रमजान का वो कुरान जो खत्म ही न करियो होंदो असा रमजान ही रुगो रमजान में दौर कयो को होंदो जेको खत्म करे न त घणा त कुरान जो दौर ही नथा कन फेसबुक के मोबाइल के व्हाट्सएप के इंटरनेट के यूट्यूब के टे कलाक दींदा से इन सोने जो करे दौर न कंदा से अल्लाह अकबर हाने त मानन जी मोबाइल में कुरान आ जदी को कुरान मोबाइल में अचियो त हिन सोने जी ज़ियारत भी हली वे असा जो मासात वा अखिन जो डॉक्टर वा सैयद अताउल्लाह शाह खैरपुर में वो चेबो मासात अक्सर नौजवान ता मरीज अचन जेके अखिन जा जेके 5-5 कलाक रात जो इन मोबाइल ते वेही दिसी दीदार करे अला छा दिसन ता उन जी नजर ते असर पइजियो हालांकि हिन कुरान ते मानू तिलावत करे दौर करे कुरान मजीद जो दीदार करे तो रब अखिन जी नजर भी वधाएस हजरत उस्मान के तिलावत सा इश्क हो तले त सोने उस्मान के शहादत भी कुरान जी तिलावत कंदे मिली हजरत उस्मान जी खून रत मुबारक भी कुरान ते गिरी हिन लफ्जन जी तिलावत हले पई फसयकफीकहुमुल्लाह व हुवा समीउल अलीम सिबगतल्लाहि व मन अहसन मिनल्लाहि सिबगा जरे सोनो उस्मान शहीद थियो हेडे नजर कर हजरत उस्मान जो चरियो कुरान में हो क़यामत जो दी थिंदो अल्लाह वट के शहीद जी शहादत जी गवाही जंगे बदर जो मैदान दींदो के शहीद जी शहादत जी गवाही हुनैन जी जमीन दींदी के शहीद जी शहादत जी गवाही खैरपुर जी जमीन दींदी के शहीद जी शहादत जी गवाही सखर जी जामिया मस्जिद दींदी के शहीद जी शहादत जी गवाही मदीने जो मुसल्लो दींदो मस्जिद जो के शहीद जी शहादत जी गवाही अफगानिस्तान इराक जी जमीन दींदी खैबर जो मैदान दींदो मुसल्लो दींदो मस्जिद जो दरु दींदो पर उस्मान वो सहाबिया जिंदी शहादत जी गवाही रब जो कुरान दींदो फकाल सदक़त या उस्मान हजरत अली से उठी बीठो फकाम अली चे उस्मान सच चयो थी हुब्बी इलैया मिन दुनिया सलासुल हसन हुसैन जो बाबू अली से दो चे माखे भी टे शयूं पसंद
ॿुधाया सोने अली जी पसंद जेके अली जे दरजा नौकरो बैयत मथे करे चो सुभान अल्लाह। नंबर पहिरों मां अली के इहो पसंद आ ज़रब बिसैफ तलवार अली जी हुजे दुश्मन मिठे मोहम्मद जो हुजे सिसी धड़क ऐं ॿी पसंद मां अली जी वसौम फिसैफ आहड़ जा ॾींहं हुजनि सख़्त गर्मी हुजे मां अली जे चपन ते रोज़ो हुजे। अली जो आशिक रमज़ान जो रोज़ो न छॾींदो आहे। ऐं टी पसंद मां अली जी वल ख़िदमतुल ज़ईफ मां अली जी औताक हुजे वॾी महिमान ईंदा वञनि मां अली महिमाननि जी ख़िदमत कंदो वञा। अॼु बि जेके औताक आबाद करे वेठा आहिनि महिमाननि जी ख़िदमत कंदा उन्हनि खे सलाम थो कयां मुंहिंजे मुर्शिद अली जी सुन्नत ज़िंदा कंदा। फरमाइनि था इहा मजलिस महफ़िल हले पई त जिब्रील अलैहिस्सलाम लही आयो सते आसमान को हज़रत जिब्रील भी चयो फ़क़ाल सदक़तुम ता सहाबा सच चयो अबू बकर उमर उस्मान अली भी सच चयो सोना मोहम्मद पाक साईं तू भी सच चयो हुब्बिब इलैया मिन अहलि दुनिया सलासुन तवज्जो को 10 मिनट साथ ॾियो मुंहिंजी हदीस पूरी थींदी मां दुआ कंदम। हज़रत जिब्रील तो चे मांखे भी दुनिया में 3 शयूं पसंद थव नूरी मखलूक जे सरदार जी पसंद तो ॿुधाया। जिब्रील तो फरमाए नंबर पहिरों मांखे दुनिया में पसंद आ इरशादुज़्ज़ालीन हीअ ॻाल्हि मां जिब्रील खे वणंदी आ त जेको रस्तो भुली वञे मां उनखे सिधो रस्तो ॾेखारियां। करे को रस्तो भुली वञे उनजी रहनुमाई कंदा कयो या नूरी मखलूक जे सरदार जी पसंद आ सवाब जुदा आहे। व मुवानसतुल गुरबाइल कानितीन जिब्रील तो चे मुंहिंजी दिलि चाहींदी आ त जेको गरीब हुजे उनजी मदद कयां पर गरीब अहिड़ो जेको फरमाबरदार हुजे अहिड़ो गरीब न जेको बेनमाज़ी हुजे जुआरी हुजे ज़ानी हुजे पीमा जो नाफरमान हुजे। जिब्रील तो चे मां उन गरीब जी मदद कयां जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुकुम ते हलंदो आहे। ऐं 3 नंबर ते जिब्रील जी पसंद व मुआवनतु अहलिल इयालिल मोसिरीन उन खानदान जी मां मदद कयां जेको खानदान दुखन में आ बुखायल आ परेशान मां उन जी मदद कयां। जिब्रील अलैहिस्सलाम मथे वयो वरी मोटी आयो या रसूल अल्लाह इहा कचहरी अल्लाह के अर्श ते वड़ी वई आ हाणे रब मोकिलियो आ त मुंहिंजे बानन खे चओ त वक़ाल अल्लाह तबारक व तआला रब तो फरमाए त सोना महबूब तुझी पसंद भी भली अबू बकर उमर उस्मान अली जी भली जिब्रील जी भली पर हुब्बिब इलैया मिन अहलि दुनिया सलास खिसालिन दुनिया जे में अंदर बानन जो भी 3 शयूं मां अल्लाह के ॾाढियूं पसंद आहिनि। अबा अल्लाह जी पसंद ॿुधाया 3 शयूं अल्लाह के ॾाढियूं महबूब तव रब शल उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे। नंबर पहिरों फरमाए अल्लाह जी पसंद ही आ त अल बुकाउ इंदन निदामत मां रब के उहो बानो ॾाढो वणंदो आ जेको पंहिंजा गुनाह यादि करे पशेमान थी मुंहिंजे दर ते रोईंदो आ। बाने जो रोवण मांखे पसंद आ छो त बाना तू जरे मुझे खौफ में रोईंदो आ तुझी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरंदा अञा ज़मीन ते किरंदा ई न आहिनि मां ख़ालिक अॻे ई परची पवंदो आ।